सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل وسلم بارك على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه نہایتی واجب الاحترام مشائخ عظام ای علماء کرام و برادران اسلام پیارا مسلمان بھائرو عزیز دوستو اللہ رب العزت ذوالجلال والاکرام جے پاک کلام قرآن مجید جی ایک آیت سگوری اہاں پیاری جماعت جے اڈو موں تلاوت کئی آ جن جے بارے میں چند گزارشوں اواں جی خدمت میں پیش کرنا جو ارادو آ دعا کہو اللہ تعالی جل جلالہ و من والہ شان پانجے پیارے حبیب لبیب صلی اللہ علیہ وسلم جے صدقے موں گناہگار کے حق اے سچ بیان کرن جی توفیق نصیب فرمائے ان کھاں بعد یا بھی دعا فرمائے رب العالمین تواں ساں سبنی کے شال حق کو سچ بدھی ان دے متھا عمل کرن دی توفیق عطا فرمائے یہ اجو کو پروگرام مدرسہ صدیقیہ جے حافظ صاحبن جے دستار فضیلت جو سلسلے میں ہے نہ جائے تے منعقد ہوا تھوڑو اگ میں ڈٹھو تو الحمدللہ تمام گھنے تعداد میں شاگردن کے دستاروں کرائیوں ویوں یہ اوے خوش قسمت طالب العلم ہم جن پانجے سینے میں اللہ جے قرآن کے سانڈھوا جن پانجے بچڑن کے اللہ جے پاک کلام جی تعلیم ڈیارے
वडी नेमत हासिल कई आ। अॻिते बि इन्हनि खे दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू इन्हनि खे कलाम पाक जे तालीमात ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॻ में तालिबुल इल्म हुआ, शागिर्दनि जे हैसियत में हुआ, पर ही अला रुऊसुल अशहाद हेतरनि माण्हुनि जे रूबरू बुजुर्गन मशाइखन पीरन फकीरन आलिमन दरवेशन इनके पग बधाई आ। गोया जीअं तव्हां इहे सां कंहिं बि माण्हूअ जे वफ़ात करण खां बाद उन जे पुट खे या कबीले जे सरदार खे पग बधाए अॻवाणीअ जा हुनखे जवाबदारियूं सौंपींदा आहियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पर उहे ॻाल्हियूं आरज़ी हूंदियूं आहिनि, ज़माने ताईं महदूद हूंदियूं आहिनि। हिननि खे जेका पग बधाई वई आहे सा दीन जे दस्तार जे हवाले सां बधाई वई आहे। क़ुरान मजीद हिननि यादि कयो, उन ख़ुशी में हिननि खे दस्तार कराई वई। गोया माण्हुनि खे ॿुधायो वियो त हाणे ही तव्हांजे अॻवाणी करण जा, इमामत कराइण जा, पेशमाम थियण जा हक़दार ऐं लाइक़ आहिनि। असां हिन खे पग बधाए तव्हां ॾे मोकिलियूं था त मुंहिंजा अदा शागिर्दी खां बाद में हाणे हिननि जे मथां तमामु वॾी ज़िम्मेदारी, वॾी जवाबदारी अची वई आहे। दुआ कयो, दुआ जा हथ लॻा अथनि, इंशा अल्लाहुल अज़ीज़ खुदा कंदो इन पग जी लॼ रखंदा ऐं खुदा ताला हिन खे कलाम पाक जे मथां अञा बि वधीक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हर मुसलमान जो फर्ज़ आहे पंहिंजे औलाद खे अहिड़ी तालीम ॾियाराए ऐं हे जलसा दस्तारुनि जा इन्ही जे लाइ कराया वेंदा आहिनि त ॿियनि मुसलमाननि खे बि रीस अचे त ॾिसो फलाणे जो पुटु आलिम या हाफ़िज़ थियो आहे। अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ नसीब फरमाए जो आउं बि पंहिंजे बचड़े खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियारायां। न त दादीअ मदरसे में पढ़िया 2 साल 4 साल कुंड में पटको बधाए सनद ॾेई रवानो करे छॾजनि। हा, हिन हेॾे ख़र्च करण जो मक़सद ई हुआ त ॿियनि में हिस पैदा थिए, शौक़ पैदा थिए ऐं हुननि में जज़्बो पैदा थिए त जी ही बचड़ा कलाम पाक यादि करे चुका आहिनि, असीं बि पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारायूं ऐं उन्हनि खे बि अल्लाह तबारक व तआला जो कलाम पाक यादि करायूं। अल्लाह से दुआ है मुंहिंजी तरफ़ करीम हर मुसलमान खे अहिड़ी तौफ़ीक़ अता फरमाए, उनके बच्चन जे तालीम जो भी सिलसिलो नसीब फरमाए छॾे। मूं जेका तव्हांजे आॾो आयत करीमा तिलावत कई आहे उन जो तर्जुमो ऐं उन जो मुख़्तसर तफ़सीर ऐं उन सां मुतालिक़ कुझु मसइला अवां जे आॾो पेश करण जो इरादो आहे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ंदा हलो त मां तव्हांखे आयत सबूरी जी माना ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। या अय्युहन नबी, ऐ गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे गैब दान चई सॾ करे इरशाद थो फरमाए। दुनिया में चइबो आहे ओ अदा टोपी वारा, ओ अदा पटके वारा, ओ अदा अजरक वारा। इहा हिकिड़ी अलामत आहे, निशानी आहे। जे टोपी वारे खे सॾ कबो त पटके वारे खे कोन सॾ कबो आहे, जे पटके वारे जो नालो वठी सॾ कबो त अजरक वारे खे कोन सॾियो वञे थो। हिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, या अय्युहन
अय्युहन नबियो इन जी माना है ऐ गैब जो ख़बर ॿुधाइण वारा जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गैब जो ख़बर ॿुधाइण वारो चवे उनखे केरु बि बे इल्म साबित नथो करे सघे जंहिंखे अल्लाह इल्म जे सो असां मञींदासीं इल्म वारो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे इल्म गैब जो इनकार समझो तो खुद नबी करीम जे नबूवत जो इनकार आहे। अवां समझो था जेको नबूवत जो इनकार करे सो मुसलमान आया गैर मुसलमान। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो नबी कंदो ई उनखे आहे जंहिंखे अल्लाह ताला गैब जो इल्म ॾींदो आहे। कुरान पाक फरमाए तो ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका ऐ मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेतिरियूं भी ख़बरूं आहिनि हज़रत आदम तोखां अॻे गुज़रियो आदम अलैहिस्सलाम जी तो वटि मुकम्मिल ख़बर आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम तव्हां खां अॻु में गुज़रियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी मुकम्मिल मालूमात तव्हां वटि आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हवा खां अॻे गुज़रियो उनजी मुकम्मिल मालूमात तव्हां वटा। सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात अॻे गुज़री विया उनजो पूरो पूरो वाक़ियो किस्सा तव्हांखे मालूम आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा वाक़िया तव्हांखे मुकम्मिल ॿुधाया विया। अल्लाह ताला फरमाए थो ऐ मुंहिंजा प्यारा हबीब ये सब ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका ये सब गैब जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां अल्लाह जे ज़ात बाबरकात प्यारे हबीब करीम के वहीअ जे ज़रिए ॿुधायूं आहिनि। मुखालिफ़ चवंदा आहिनि कि इल्म गैब न चइबो इनखे अंबाउल गैब चइबो या अख़बारुल गैब चइबो ख़बरूं गैब जूं या गैब जे बारे में मुतालिक़ ॿुधाइण कंहिंखे इहे चइबो। माना जीअं नक खे इएं साम्हूं वठिणो आहे साम्हूं लाहे वठिणो ओ हीअ बाहि फेराए पोइ वठिणो आहे ॻाल्हि त साॻी आहे। जे अंबाउल गैब आहे त बि इल्म गैब आहे जे अख़बारुल गैब आहे त बि इल्म गैब आहे। इन सभिनी खे इल्म चयो वेंदो आहे। गैब जो इल्म अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे मोजज़ो करे अता फरमायो आहे। अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो ईमान भी इहो ई आहे। असां इहो ई अक़ीदो रखूं था त रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे गैब जो इल्म ॾिनो आहे। छा अक़ीदो आहे ॾाढे चओ ज़ोर सां। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मां दावा सां थो चवां अलहम्द खां वठी वन्नास ताईं पूरो कुरान शाहिदात हिकिड़ी आयत को कोन थो ॾेखारे सघे जंहिंमें अल्लाह ताला इहो फरमायो हुजे त मां कंहिं बि नबीअ खे कंहिं बि रसूल खे गैब जो इल्म न ॾींदो आहियां। हिकिड़ी बि आयत कान्हे का बल्कि इन जे मुक़ाबले में कई आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आहे त मां रब पंहिंजे महबूबनि खे गैब जो इल्म ॾींदो आहियां। अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे गैब जो इल्म ॾाढे चओ सॼण ॾिनो आहे जंहिंखे तव्हां असां चवंदा आहियूं अताई इल्म। अल्लाह ताला जो अता फरमायल अफ़सोस इहो आहे जो अकाबरीन देवबंद हिकिड़ा चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अताए इलाही सां कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म आहे। मिसाल जॾहिं मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी हिंदुस्तान जे देवबंदुनि वहाबनि जूं इबारतूं लिखी उन्हनि जे किताबनि जी भरी बधी मक्के ऐं मदीने पाक पहुता हज जे मौके ते उहे किताब उते जे उलमा खे ॾेखारे इबारतूं ॾेखारे उन उर्दू इबारतुनि जी अरबी करे ऐं बाक़ायदा दयानतदारी सां
उन्हनि जे आॾो पेश कयई जेके गुस्ताखी ते मुश्तमिल इबारतूं हुयूं, जंहिंमें माज़ अल्लाह चयो वियो हो त नबी खे भुत जे पुठियां जी ख़बर नाहे। माज़ अल्लाह जंहिंमें चयो वियो हो त नबी जो उर्स मुंहिंजा दोस्त कृष्ण जे ॾींहं जे मल्हाइण जहिड़ो आहे। माज़ अल्लाह जंहिंमें चयो वियो हो त नबी जो इल्मु जेको आहे उहो ढगनि ढोरनि गॾहनि गाबनि जे इल्म खां बि घटि आहे। माज़ अल्लाह जन इबारतुनि में चयो वियो हुयो त नबी जो ख्याल जेकॾहिं निमाज़ में अचे त ज़िना जे ख्याल खां बदतर ख्याल आहे। उहे असली इबारतूं जॾहिं उलमाए हरमैन शरीफ़ैन जे आॾो पहुचूं त सभिनी आलिमनि तक़रीबन 45 आलिम जेके मके ऐं मदीने शरीफ़ जा हुआ तन उन ज़माने में इन इबारत लिखंदड़नि जे मथां कुफ्र जी फतवा लॻाई। जंहिं किताब जो नालो आहे हुस्सामुल हरमैन, अरबी में ऐं वरी उर्दू में ओ शाया थियल किताब दुनिया में मिले थो। जमलन अरबस्तान जे उलमा खां इन्हनि जे कुफरिया इबारात जे खिलाफ फतवा लिखजी आई त हिते हिन खे मातम मची वियो। हिननि पंहिंजी सफ़ाई पेश करण जे लाइ वरी ॿियो हिकिड़ो हरबो हलायो, हिकिड़ो किताब लिखियऊं, उन में सवाल पंहिंजे हथ सां ठाहियऊं ऐं वरी जवाब बि उन जा पंहिंजा लिखियऊं त असांजा इहे अक़ीदा नाहिनि जेके मौलाना अहमद रज़ा ॿुधाया हल, इहे असांजा अक़ीदा नाहिनि। असांजा अक़ीदा त ही हल जंहिंजे बारे में असां वज़ाहत कयूं था। उहे वरी अक़ीदा कहिड़ा लिखियऊं, बिल्कुलु अहिड़ा जहिड़ा अहले सुन्नत व जमाअत जा हल। धोखे ॾियण जे लाइ उहो किताब लिखी खणी वरी पाण इहे मौलवी मके मदीने शरीफ़ पहुता। उनखे चयो तव्हांखे मौलाना अहमद रज़ा ग़लत ॿुधायो आहे, अव्हांखे हुन ग़लत गाइड कयो आहे। असांजे बुज़ुर्गनि जे किताबनि जे बारे में अव्हांखे हुन जो कुझु ॿुधायो आहे सो असांजे बुज़ुर्गनि इहे कोन लिखियो आहे। असांजे बुजुर्गनि जो ऐं असांजो अक़ीदो इजो ही आहे जेको लिखी आया हो। अवां पढ़ो त आहे सही त सही कयो, जे न आहे त भले ग़लति कयो। उलमाए हरमैन शरीफ़ैन जो ॾिठो त ही त अक़ीदा अहले सुन्नत वारा आहिनि। उन्हनि आलिमनि सबूरनि वरी उन्हनि जे मथां बि सही कई त ही अक़ीदा दुरुस्त आहे। उन्ही जो नालो आहे वरी अल मुहन्नद अलल मुफन्नद। हाणे ॻाल्हि असुल छा आहे त हिननि जा 2 क़िस्मनि जा किताब आहिनि। हिकिड़ा उहे किताब जन में माज़ अल्लाह गुस्ताखी थियल आहिनि जीअं मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो, ऐं ॿिया वरी किताब उलमाए हरमैन शरीफ़ैन जे फतवा खां पोइ, कुफ्र जे फतवा खां पोइ पाण संभाले परेशान थी विया। ॾिठो त हाणे जहिड़ी मके मदीने मां असांजे ख़िलाफ़ कुफ्र जी फतवा आई आहे, असांजो जीअण जंजाल थींदो। हिन में वरी बाक़ाइदे सांडरे वांगुरु रंग बदिलाए वरी पंहिंजा अक़ीदा ॿिए नमूने जा लिखी उन ते सही वठी ऐं माण्हुनि में विरहाया त ॾिसो उलमाए हरमैन असांजी बि ताईद कई आहे, असांजा अक़ीदा ही आहिनि। मां हाणे इन बारे में थोरो ॿुधाए मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो जीअं तव्हां असांजो मुग़ालतो ख़तम थी वञे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे जेको ॿिए नंबर ते किताब आहे, पोयों किताब आहे, जंहिंजो नालो आहे अल मुहन्नद, जैसे मौलवी अशरफ अली थानवी जी भी सही आ, मौलवी किफायतुल्लाह जी भी उन जे मथा सही आ, महमूदुल हसन मौलवी साहब जी भी उन जे मथा सही आ। चोटीअ जा हिननि जा देवबंदी हज़रात उन सभिनी आलमनि सही कयूं आहिनि त इहो असांजो अक़ीदो आ। उन्ही अल मुहन्नद में लिखियो पियो आ त अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मनवालुहु जे अता सां हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन कायनात खां सॼे जहान खां वधीक रब्बुल आलमीन इल्म अता फरमायो आहे।
कायनात में मलाइक बचिया, जिब्रील भी आयो, मीकाईल, इसराफील, हजरत इज़राइल अलैहिस्सलाम, हर आलिम दुनिया जो सब कौन में अची तो वञे पियो। लिखन था बअताए इलाही, अल्लाह जे अता सां नबी करीम अलैहिस्सलाम खे हिन कायनात जे हर शइ खां वधीक खुदा ताला इल्म अता फरमायो आहे। ऐं इहे बि अॻिते लिखियल आहे त जेकॾहिं को चवे त फलाणो नबी करीम खां इल्म में मथे आहे, उहो काफ़िर आहे। को बि माण्हू नबी करीम खां इल्म में मथे थी नथो सघे। जेकॾहिं सॼे जहान खां इल्म मथे आहे त आमना जे लाल जो इल्म मथे आहे। चइबो आहे जीउ तन्ही खे जन तोखे जीउ सेखारियो। हा न भई, टरड़ो माण्हू हुजे जंहिं कंहिंसां हूं हा पियो ॻाल्हाए ऐं लगन से मोचड़ा पो चवे जीउ अदड़ा जीउ, त जीउ उन्ही खे चइबो जंहिं उनखे जीउ सेखारियो आहे। मुंहिंजा अदड़ा, मां उन्हनि आलमनि सगोरनि खे, मके ऐं मदीने जे आलमनि खे सलाम थो कयां जो हिननि खे हथ भञी ऐं इहो किताब लिखण ते मजबूर कयूं त तव्हां लिखो त मुस्तफ़ा करीम जो इल्म सॼे जहान खां मथे आहे। हाल फिलहाल वक्ती तौर त जेको हिननि जे ख़िलाफ़ माण्हुनि जो रायो हो सो टरी वियो। बाबा हींअर असांजा अक़ीदा ॾिसो, उलमाए हरमैन बि असांजे मथां फतवा जेका ॾिनी हुई उहा ग़लती जे करे ही मौलाना अहमद रज़ा सां ते तोहमत हई हुई। असांजा अक़ीदा ही हन। ॾिसो असांजे अक़ीदनि जे ख़िलाफ़ आलमनि कोन लिखियो आहे, मके मदीने जे आलमनि बि असांजे अक़ीदे जी ताईद कई आहे। पर वो चवंदा आहिनि त कंहिंजे खूह में किरी पियो कुतो, पोइ विया कंहिं आलम वटि, साईं खूह में कुतो किरी पियो आहे, हाणे खूह पाक कीअं थिए? आलम चयो बाबा खूह जो पाणी कढी छॾियो। हमरा के जाठा जवान आची जो बीठा सुबुह खां शाम ते त सॼो खूह ख़ाली करे छॾियो। आलम वटि विया, साईं हाणे खूह ख़ाली थी वियो आहे, पानी पियूं, अॻु में तूं पी, पोइ असां पियूं, शुरूआत तूं कर। आलम सगोरो चयो बाबा पाणी सभु कढियो अथव। चइसि बिल्कुलु अहिड़ो त पाणी कढियो अथसि जो कुतो बिल्कुलु चिट्टो नज़र थो अचे पियो। हाणे बस आलम सगोरे चयो त क़यामत ताईं इहो खूह पाक न थींदो। साईं छो? तव्हांजो चयो त खूह ख़ाली कयो। मूं बाबा तव्हांखे ईअं त कोन चयो त कुतो न कढो, अॻ में कुतो कढो, उन खां बाद में खूह ख़ाली कयो त खूह पाक थींदो। बाक़ी कुतो पियो आहे ऐं तव्हां पाणी पिया कढो, इहो तव्हांजो पाणी पाक न थींदो। मुंहिंजा दोस्त इन मिसाल वांगुरु हे ख़ुशि थी आहे त असां पंहिंजे मथां पाणी कढी छॾियो आहे। हे किताब लिखियो आहे कहिड़ो, जंहिंमें लिखियो आहे त नबी करीम जो इल्म सॼे जहान जे इल्म खां मथे आहे। पर हू जेको कुतो खूह में पियो हो, फतावा रशीदिया, बराहीन कातिया, हुफ्जुल ईमान, तहज़ीरुन नास वग़ैरह वग़ैरह जेके गुस्ताखी वारा किताब हा, उन्हीं तां दस्तबरदार कोन थिया, बद कोन कयो, वरी सादा किताब छापींदा रहा जिनमें गुस्ताखी हुई। मुंहिंजा दोस्त उहा आलमन वारी फतवा हिननि जे कम न आई, छो त कुतो निकितो कोन को। अॻ में खूह मां कुतो कढबो त बाद में पाणी पाक थींदो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो तौफ़ीक़ ॾियनि जो उन किताबनि खे दफ़न कनि ऐं अल मुहम्मद वारो तरीक़ो रखनि त पोइ मुंहिंजा दोस्त असां ई हुननि जो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। पोइ हुननि जा अक़ीदा बि असांजे अक़ीदनि वांगुरु बराबरि साबित थी वेंदा। उन्हीं में बाक़ायदे लिखियो अथनि त नबी करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बअताए इलाही, अल्लाह जे अता सां एतिरो इल्मा जो कायनात जो इल्म महबूब जे इल्म जे बराबरि थी नथो सघे पियो। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अवीरो तमां अर्ज़ ते कयो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहल नबियो, ओ गैब जे ख़बर ॿुधाइण वारा, इन मां मालूम थियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे गैब जो इल्म अता फरमायो आहे। मुंहिंजो इहो मौज़ू कोन्हे, मां विच ते आयत जो लफ़्ज़ अची वियो तॾहिं ॿ टे ॻाल्हियूं कयूं, मां अॻिते थो हलां। अल्लाह ताला फरमाए थो, हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन,
ऐ मुहम्मद हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुझे लाए काफी आ ऐं तुझे लाए उहे भी काफी आहे उहे मोमिन जन तो ते ईमान आंदो आ प्यारा हबीब उहे भी तुझे वास्ते काफी आहे तुझे लाए अल्लाह भी काफी ऐं तुझे लाए ईमान आण वारा मोमिन भी काफी मशहूर मारूफ तफसीर आ जंहिंजो नालो आहे तफसीर इब्न जरीर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पुराणो 4ठी सदी जो तफसीर आ अल्लाह जे राह में माल भी कुर्बान कयो जानू भी कुर्बान कयो अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह इन महबूब करीम जे मथा ईमान आण वारो जिहाद करण वारो अल्लाह जे राह में माल खर्च करण वारन जा आज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह पाक वट तमाम वडा दर्जा है व उलाइक हुमुल फाइजून ऐ इहे कामयाब आहिनि जन खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कामयाबी असां महबूब जी गुलामी नसीब फरमाए छॾी दोस्तों अवा इनमा अंदाज़ो कयो त जन मुंहिंजे प्यारे हबीब सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चओ ॾाढे चओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ईमान आंदो जन जे ईमान आइण खां बाद उन्हनि जे कारनामनि खे अल्लाह तबारक व तआला पियो साराहे हुननि जे ईमान आइण खे हुननि जे जिहाद करण खे हुननि जे हिजरत करण खे ऐं हुननि जे वफ़ादारी खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह उन्हनि जो दर्जो अल्लाह वटि तमामु वॾो आहे ऐं वरी आख़िर में ख़ुदा ताला फरमाए व उलाइक हुमुल फाइज़ून इहे कामयाब हल जिन खे ख़ुदा तबारक व तआला महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी गुलामी नसीब फरमाई ख़ुदा जो कसम अल्लाह ताला हबीब करीम जे लाइ उम्मत अहिड़ी मुंतखब फरमाई जो इन जहिड़ी बि का जहान में उम्मत आहे ई कान का रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वालो इरशाद फरमाईंदो आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास ऐ मुझे हबीब जा परवानो तवा अल्लाह पाक जे हबीब जा उम्मतियो सभनी उम्मतुनि में भला हो खैर उम्मत जो तव्हां खे लक़ब मिलला यानी आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा नबी अलैहिस्सलाम ताईं अल्लाह जा नबी गुज़रिया उन्हनि जा भी उम्मती हुया पर जीअं अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे सभनी नबियनि जो सरदार बणायो आहे इहे मुस्तफ़ा करीम जे उम्मत खे अल्लाह ताला ॿियनि उम्मतुनि जो सरदार बणायो दोस्तों अजीजो हाणे जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला चूंडे बेहतरीन क़िस्म जा माण्हू उन ज़माने में कुफ्र वारे ज़माने में शिरक वारे ज़माने में जिन खे अल्लाह ताला नबी करीम जे उम्मत लाइ मुंतखब फरमायो जिन खे रसूलुल्लाह जो ईमान सां दीदार नसीब थियो हबीब करीम सां वफ़ादार रहिया सरकार जे मथां ईमान आंदो हाणे अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ थो फरमाए हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीन ऐ प्यारा नबी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुझे लाइ बि काफ़ी आहे ऐं जेके अल्लाह बि तुझे लाइ काफ़ी आहे ऐं जेके मोमिन तो ते ईमान आइण वारा इहे मोमिन बि तो महबूब मुहम्मद जे लाइ काफ़ी आहे मकसद छा हो तो वक्तन फवक्तन नबी करीम अलैहिस्सलाम खे जॾहिं मायूसी थी पवंदी हुई ऐं दावत ॾींदा हुआ माण्हू दावत क़बूल न कंदा हुआ नबी करीम अलैहिस्सलाम त हैरस वारा हुआ न हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम रब तो फरमाए त मुंहिंजो नबी हरीस आहे हिर्स कंदो आहे त जीअं घणा मुस्लमान थियनि अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तसल्ली थो ॾिए ओए मुंहिंजा महबूब
तू घणा थो चवी त मके जा मुशरिक यहूदी नसारा मदीने पाक जा या ॿियनि मज़हबनि वारा मुस्लमान थी करे मुंहिंजे उम्मत में दाख़िल थियल। अल्लाह ताला फरमाए थो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन। तुंहिंजे लाइ मां काफ़ी आहियां, इहे थोरा घणा जेके बि मां अल्लाह पाक तो ते ईमान आणण जे लाइ मुंतखब फरमाया, बस इहे ई तुंहिंजे लाइ काफ़ी हल। जेकॾहिं घणा मुस्लमान थींदा ॿिया घणा ईंदा, उन्हनि जी एतिरी ज़रूरत कान्हे जेतिरी हिन वफ़ादारनि जी अहमियत आहे। मां रब करीम तुंहिंजे लाइ खे काफ़ी करे छॾियो आहे। चइबो आहे न थोरा कणा बि थालीअ में भला, भली थोड़ा छो न हुया उन ज़माने में, भली मुख्तसर छो न हुया, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बस इहे तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। इहो हिकु रांझू लखांदा मट जेकॾहिं चंद माण्हू आहिनि त इहे चंद न सम्झबा सॼे जहान में अल्लाह खे वधीक प्यारा आहिनि, सॼे जहान में ख़ुदा वटि वधीक वफ़ादार आहिनि, सॼे जहान में ख़ुदा वटि वॾे दर्जे वारा आहिनि। मां अल्लाह बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां त हे मोमिन बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। आम तरह सां अॼुकल्ह चवंदा आहिनि माण्हू असांजे लाइ सिर्फ़ अल्लाह काफ़ी आहे। छा चवंदा आहिनि असांजे लाइ? ॾाढे जो छा चवंदा आहिनि असांजे लाइ? अल्लाह काफ़ी आहे। ठीकु आहे, पर क़ुरान छा थो चवे? हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन। ऐं मुंहिंजा हबीब तुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे ऐं तुंहिंजे लाइ मोमिन काफ़ी आहे। जॾहिं अल्लाह पंहिंजे हबीब खे फरमाए त अल्लाह ऐं अल्लाह जा मोमिन माना तुंहिंजे लाइ काफ़ी आहे, त असां अहले सुन्नत व जमात वारा तॾहिं चवंदा आहियूं असांजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। केर काफ़ी आहे? अल्लाह ही अल्लाह जो, ॾाढे जो अल्लाह ही अल्लाह जो। कुरान पाक में साबित ऐं मां तोखे हदीस पाक जे तरफ़ इशारो कया, बार बार तो उलमा खां ॿुधो आहे। हिकिड़ी लड़ाईअ में नबी करीम इरशाद फरमायो आहे को जेको अल्लाह जे राह में मुजाहिदनि जे लाइ मदद करे। घोड़ा खपन, उठ खपन, तलवारूं खपन, भाला खपन, तीर खपन, मुजाहिदनि जे लाइ सामान खपे। अल्लाह जे राह में जिहाद हलाए ॾियो। मुंहिंजा दोस्तो अमीरो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था पिया त उन ॾिहाड़े इत्तिफ़ाक़ सां मूं वटि माल तमामु घणो हो। मां दिलि में ख़्यालु कयो त सदाई अबू बकर सिद्दीक़ मूंखां आदराई कढी वेंदो आहे। अॼु अबू बकर वटि माल थोरो आहे, मां वटि घणो आहे। छो न घणो माल खणी मिठे महबूब मुहम्मद करीम जी दरबार में पेश करे अबू बकर खां अॻु कढी वञा। इहो इरादो करे समूरे माल जो अधु नबी करीम जी दरबार में खणी आयो। सिद्दीक़ अकबर वरी छा कयो? जेको बि माल हो सभु खणी नबी करीम जी दरबार में पेश कयो। मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो, मुफस्सिरीन इकराम लिखनि था त जमल सिद्दीक़ अकबर माल पे गॾु कयो, उन टाइम ते पंहिंजे घर जे दीवारुनि खे हथ पियो हणे, भितुनि खे, अंदरां कमरनि खे भितुनि खे हथ पियो हणे। ज़ाल थी पुछे, ऐं सिद्दीक़ जी छा थो करी? रिलियूं सभु खणी छॾी, अटो सभु खणी वए, चांवर रखियला सभु खणी वए, कणक ही सभु खई, खजूं ही सभु खई, कपड़ा सभु खयई। हाणे घर त ख़ाली आहे, घर जे भितुनि खे हथ कहिड़ा थो हणी? सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाइनि था अवां माइनि जी आदत आहे जंहिं महिल कपिड़े खे सिलाई कंदियूं आहियो, पोइ वांदियूं थींदियूं आहियो त उहा सुई भित में टोपे छॾींदियूं आहियो। भित खे हथ इन जे करे थो हणा त मिठे महबूब अपील कई आहे मता उहा सुई बि रहिजी वञे। दिल थी चवे त सुई बि नबी करीम जी दरबार में पेश कया। नवा कपड़ा हा उहे बि लाथई, हाणे कपड़ा लाथई, उघाड़ो पियो थिए, पुराणा कपड़ा सफ़ा फाटल उहे पातई।
पर उघड़ पई ज़ाहिर थे उनखे छासा ताके उनखे छासा बंद करे उन उघड़ के बंद करण जे लाइ खजीअ जा फड़ा खजीअ जा तारियूं पटे उन जा धागा ठाहे उन सां तो कहानी बंद करे बेरड़ा कपड़ा फाटल कपड़ा खजीअ जा टाकल कपड़ा नबी करीम जी दरबार में माल खणी रवानो थियो आ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गान दीन लिखियो आ सीरत जा किताब लिखनि था पिया त अञा सिद्दीक़ नबी करीम जी दरबार में कोन पहुतो आ जिब्रील अमीन मुस्तफा करीम जी दरबार में आयो आ हबीबन करीमन के अस्सलाम वालेकुम करे साम हो वेठो महबूब जो निहारियो तो जिब्रील जा कपड़ा मेरा जिब्रील जा कपड़ा फाटल उन फाटल कपड़न के खजीअ जा टाका लगल हुजूर करीम ॾिसी फरमाइन था ऐ जिब्रील ही छा हाला हेड़े लिबास में तू कदे कोन आयो आ खैर ता जिब्रील सो करे उनजुर फौक या रसूल अल्लाह ओलो जा हबीब थोड़ो मथे त निहारियो महबूब करीम मथे जो निहारे त हबीब करीम जे सिर मुबारक खां वठी करे आसमान ताईं लखे किरोड़े मलाइकन के अहिड़ो लिबास पातल हुयो सबनी जा कपड़ा फाटल सबनी के चतियूं लगल सबनी के मोजादा खजीअ जे लामुन जो छड़हन जा टाका लगल हबीब फरमान था जिब्रील छा माजरा है तोखे छा थियो आ ही मलाइकन सवोरन हेड़ो लिबास छो पातो आ जिब्रील अर्ज़ करे या रसूल अल्लाह अला अपील कई आ सिद्दीक़ अकबर हर शय खड़ी आयो आ फाटल कपड़ा पाए उनखे चटियूं हणी तव्हां जी दरबार में हाज़िरी जे लाइ अचे थो अल्लाह पाक के अबू बकर सिद्दीक़ जी इहा अदा वणी वई आ रब असां के हुकुम कयो आ त ऐं फरिश्तो तव्हां भी सिद्दीक़ वारो लिबास पायो असा महबूब सिद्दीक़ अकबर जे लिबास वारी मुंहिंजा हबीब पैरवी करे तुंहिंजे दरबार में हाज़िरी ॾिनी आहे अञा जिब्रील इहा ॻाल्हि करे बस कई आहे त सिद्दीक़ उन साॻे हाल में हाज़िर थियो पाण करीमन जे ॾाढो माल न कई पाण फरमाइनि था ही कंहिंजो माल आहे सही हज़रत उमर जो आहे उमर हेतिरो माल हाओ किबला ॾे ख़बर घणो आंदो थी घर लाइ छा छॾियो थी अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेतिरो अव्हां जे ख़िदमत में आहे एतिरो घर छॾे आयो आहियां सिद्दीक़ अकबर जे माल दे हबीब निहारे फरमाइनि था पुछनि था ही माल कहजो आ उहो माल उहा गंढ उहा हड़ उहा भरी माल वारी ॿुधाए पई ज़ुबाने हाल असां चवे पई या रसूल अल्लाह जंहिंजे घरां मां आई आहियां उन घर में का शइ पोइ ते कान छॾी आ या रसूल अल्लाह हक चार यार या अली अल मुर्तजा दोस्तों अजीजो पाण फरमाइनि था ही माल का जो हज़रत सिद्दीक़ को क़िबला तव्हां जे ग़ुलाम जो मां अबक़ैत लिअहलिक ऐं सिद्दीक़ घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहे हेॾे न आयो केरु थो पुछे ॾाढे त चओ न बाबा सभई त चओ अञा ज़ोर सां बाक़ी छा छॾे आयो आहे पाण साईं था साम्हूं चवनिसि महबूब साम्हूं बीठो आहे ग़ुलाम साम्हूं बीठो आहे ग़ुलाम खे फरमाइनि था घर छा छॾे आयो आहे हाणे जवाब ॿुध अबक़ैतु लहुमुल्लाह व रसूलहू ऐं मुंहिंजा प्यारा हबीब घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां अल्लाह ई अल्लाह जो ॾाढे चओ ज़ोर सां चओ अल्लाह जो रसूल जे साम्हूं घर छा छॾे आयो मालूम थियो त जेकॾहिं को चवे त मुंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आहे मुंहिंजा दोस्तो जो शिरक न आहे बल्कि सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी सुन्नत आहे हबीब करीम खे रूबरू पियो अर्ज़ करे हालांकि हबीब रूबरू आहे घर कोन हो अबू बकर जो घर ज़ाहिर में ख़ाली हो हज़रत नबी करीम मस्जिद नबवी में हुआ अबू बकर सिद्दीक़ जे साम्हूं हुआ पर सिद्दीक़ जो चवे त या रसूल अल्लाह घर वारनि जे लाइ अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां इन मां साबित
ॾिठो त सुन्नी मुस्लमान हक़ ते आ ऐं मुस्लमान सुन्नी चवंदो आहे त मुंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। क़ुरान बि चवे थो हस्बुक अल्लाह व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन। त सहाबा किराम जो अमल बि ॿुधाए थो त ईअं ई चवंदा हुआ त असांजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। हाणे मोमिन जन नबी करीम ते ईमान आंदो उहे त लखे हा कहिड़नि जी तोखे ॻाल्हि ॿुधायां। हज्जतुल वदा जे टाइम ते चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। आख़िरी हज जे टाइम ते नबी करीम सां 1.25 लख हाजन हज अदा कयो। घणनि? ॾाढे जो घणनि? ऐं हज त उन्हनि ते फर्ज़ा वलिल्लाह अलन्नास हज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला। क़ुरान तो फरमात हज उन्हनि ते फर्ज़ा जन खे हज ते वञण जी इस्तिताअत हुजे, ताक़त हुजे, तौफ़ीक़ हुजे। बीमार ते कोने, मजबूर हलण जहिड़े ते, मायूस ते, मरीज़ ते कोने, बिना ॾोकड़ पैसे वारे ते कोने। हाणे 1.25 लख जेके हज ते आया से सभु त कोन आया। ॿिया मुस्लमान जेके कमज़ोर हा, ज़ईफ़ हा, बिना ॾोकड़नि वारा हा, उहे कोन आया। उहे बि लखनि हज़ारनि में हा, उहे पंहिंजे घरनि में रहिया। पर जन ते हज फर्ज़ हो अचण जहिड़ा हा से आया से 1.25 लख सहाबी हा। हाणे मूंखे ॿुधाए त 1.25 लख त हज्जतुल वदा जे टाइम ते हा। मां तोखे कहिड़े कहिड़े जो नालो खणी ॿुधाया, कहिड़े कहिड़े जी सनाई सिफ़त करे ॿुधाया। पर अॼु दिलि थी चवे त हिन महीने सां मुनासिबत आहे। हिन महीने जे 19 तारीख़ सैयदना उस्मान गनी जी शहादत आहे। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हे महीनो ज़ुल्हज जो आहे, 19 तारीख़ गुज़री चुकी आहे। अल्लाह जे प्यारे सैयदना उस्मान जी इन तारीख़ ते शहादत आहे। छो न उन जो ज़िक्र ख़ैर करे पंहिंजो ईमान ताज़ो कयो ऐं ख़बर पइजी वञे त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो हर गुल निरालो गुल आहे। मुस्तफ़ा जे बाग में जेके गुल हो, जे सिद्दीकी गुल आहे त हुनजो शान पंहिंजो आहे, जे फारूकी गुल आहे त हुनजो शान पंहिंजो आहे, जे उस्मान ज़ुन्नूरैन वारो गुल आहे त हुनजो पंहिंजो शान आहे, जे अलील मुर्तज़ा वारो गुल आहे त हुनजो शान वरी पंहिंजो आहे। हर गुलेरा रंग बूए दीगरस्त, हर हिकु गुल जो रंग बि पंहिंजो आहे त खुशबू भी पंहिंजी आहे। मुंहिंजा दोस्तो सभु कंहिंजो ज़िक्र पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ईंदो आहे। हज़रत उस्मान सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चओ सॼण। हिकु त तव्हां लाणकाणे वारनि खे आदत आहे बीहण जी, ॿियो वरी आदत अथव विच में घोबी हणण जी। तव्हांजो ॾोह ई कोन्हे, अव्हांखे पटी अहिड़ी पढ़ाई वेंदी आहे तंहिंजे करे हाणे तव्हांजो ॾोह बि कोन्हे को। मुंहिंजा मिठड़ा भाउ अजीज़, मां साईं बदरदीन खे चवंदो आहियां त असांखे पढ़नि खे परे खां तकलीफ़ न ॾे, पर ही बि सुरहियो ज़िद्दी मुड़े कोन। थोरे घणे ते टेलीफोन बाबा फलाणी तारीख़ ते घर बुरो अचणो आहे, जे नथा चओ त कढे थो बिरादर मंझंदि। महिरबानी कहिड़ी आहे? महिरबानी तव्हां लाड़काणे वारनि जी अॼु अध में फिरतक विढ़ंदा हो। खट्टर उहा जेका पंहिंजो त खीर हारे पर पाड़े वारे जो बि हारे। अबा सम्झो था अलाए न, खट्टर गऊ छाखे चइबो आहे? पंहिंजो बि हारे, ॿिए जो बि हारे। खट्टर न थियो, महिरबानी कयो कुझु सम्झो वेही, ॿियनि खे ॿुधण ॿिजो। हिकिड़ा बीठा आहिनि, ॿिया पोयो न को ॾिसनि था न को छा। महिरबानी करे वेहो त मां कुझु ॻाल्हायां। बा वेहो त सही, वेहो त कसम थो मदीने वारे जो, वेहो त सही। तव्हांजे पोयां माण्हू बीठा आहिनि, ॾिसनि कोन था। खट्टर न थियो, ॿियनि जो खीर न हारियो। पर हाणे हिकिड़ा बीठा आहिनि, ॿिया पोइ वीचारा ॾिसनि कोन था त खट्टर चइबा न। इहे पाण बि ॿुधो, ॿियनि खे बि ॿुधण जो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात असुल पढ़जो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सय्यदना उस्मान सभई रज़ी अल्लाह ताला। ज़ोर सां
अञा ज़ोर सां केरा नबी जो सहाबी आ चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्तो अजीज़ो तोखे पटी पढ़ाई थी वञे खलीफ़ा 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 खलीफ़ा। ओ मुंहिंजा मिठड़ा अल्लाह शल हिदायत नसीब करई तो खलीफ़े के छा समझो अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। ओ मरात रब करीम जी ज़ात बाबरकात ज़मीन में हज़रत आदम के पंहिंजो खलीफ़ो बनाए तो मोकिलिया। आदम चाहे तो खलीफतुल्लाह चो ॾाढे चाहे ज़ोर से तो चाहे खलीफतुल्लाह अल्लाह जो खलीफो। ऐं तू माण्हुनि खे पटियूं पढ़ा खलीफो खलीफो खलीफा। अरे खलीफा खलीफन में चाहे रब्बुल आलमीन जो कसम आहे जेकॾहिं साईं मशहूर वारे साईं जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। पीर साहब गफ़ारी साहब जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। जे भिटाईअ जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। कलंदर साईं जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। दाता गंज बख्श जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। जे मुंहिंजे मुर्शिद रोज़े गनी रहमतुल्लाह जो खलीफ़ो आहे त बि शान वारो आहे। अरे तू पीरनि जे खलीफ़नि जी इज़त कंदो आहे। खलीफ़ो ईंदो हंध विछाईंदो आहे बिस्तरा विछाईंदो आहे त साईं जो खलीफ़ो आहे। मुंहिंजा आदा पीर पैगंबर हिकिड़े पासे कुर्बान वञा मोहम्मद मीर तां जेके महबूब जा खलीफ़ा हूंदा तंहिंजो शान केॾो हूंदो। तू पंहिंजे पीर जे खलीफ़े जेतिरी बि पंहिंजे महबूब नबी जे खलीफ़े जी इज़त नथो करी ऐं तुरो पकंदा कहिड़ी खलीफ़ा। तोखे ख़बर आहे त खलीफ़ो आहे छा? खलीफ़ो उनखे चइबो आहे जेको साईं जो नाइब हुजे। चओ सुभान अल्लाह। साईं जो मुंहिंजा सोना हमल फ़कीर वीचारे लिगारी त चयो हो त पिरनि संदे पार जी अचे कुती कारी त असां लिगारी कुर्बान तह कुतीअ तां। हू तो चवे त पिरनि जे पार जी कुतड़ी कारी हुजे तब असीं हुन जे मथां कुर्बान थियूं। पर बेटा साहब फरमाईंदो आहे त न ईअं न चओ। पिरियों सदे पार जी मिड़ोई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेत करे। और मुंहिंजा दोस्तो अजीरो तोखे नफ़रत जारी वेंदी आहे त खलीफ़ा 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 खलीफ़ा। हक़ीक़त में तोखे खलीफ़े ई खिलाफ़त जी ख़बर ही कान्हे का। तंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान में सारा है जंहिंजी रब करीम तारीफ़ फरमाए। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पंहिंजो खलीफ़ो सम्झे माना मालूम तो त सभिनी खां नबूवत खां बाद में 2 नंबर ते दर्जो अल्लाह ताला खिलाफ़त ई खलीफ़नि जो फरमायो आहे। न सही माइट अली सौट चाचे जो पुत्र नबी जो वारस माइट हो। हेॾे न आरियो खुदा के हाज़िर नाज़िर समझी ॿुधाइजो। जेकॾहिं माइट्री वारी ॻाल्हि आहे माइट्री वारी मिट्टी वारी त पोइ सुरहन कहिड़ो ॾोह कयो आहे। असां कहिड़ो ॾोह कयो आहे। भुटन कहिड़ो ॾोह कयो आहे। पिताफन कहिड़ो ॾोह कयो आहे। मेतलन कहिड़ो ॾोह कयो आहे। उन्हड़नि कहिड़ो ॾोह कयो आहे। जे नबी करीम माइटियूं हलाइण आयो ऐं माइटनि जे लाइ नबी बणिजी आयो पोइ असां छो कलमो भरियो। असांखे कहिड़ो लाचार पियो आहे। पर यादि रखजांइ अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। मुंहिंजो महबूब मिट्टी माटीअ जे वास्ते कोन आयो हो। मुंहिंजो महबूब सॼे जहान जो रहमत वारो नबी बणिजी आयो। अदा हिते को सैयद ज़रूर हूंदो। साईं भोरल शाह हूंदो। साईं शाह साहब के सैयद के चोसे कलमो तो भर चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे चओ ज़ोर सां चओ
कह पीर फकीर सैयद के जो से कलमो त नबी दे भरे ॾेखार चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वरी कह माछीअ खे चओ माछीअ खे माछी सगोरा कलमो तो भर चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कलमो त जहिड़ो सैयद भरियो तहिड़ो हिकिड़े माछीअ शेख भरियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो छाजे करे जो अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह जे ज़ात बाबरकात के सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। जहिड़ो मुस्तफ़ा में आसरो सैयदन के आ तहिड़ो आसरो असां गुनहगारन के आ। जहिड़ो नबी करीम के में आसरो पंहिंजन के आ तहिड़ो असां में नबी करीम असां के नबी करीम में आसरो आ। ओ मुंहिंजा दोस्तो पंहिंजाए त मिठी माइटी जी ॻाल्हि कान्हे का। हबीब करीम जो सॻो चाचो आ नालो अबू लहब आ। हबीब जो दुश्मन आ महबूब सां न ठहंदो आ। अल्लाह ताला फरमाईंदो आ तब्बत यदा अबी लहब तब मा अगना अन्हु मालुहु वमा कसब सयस्ला नारन ज़ात लहबिन वम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। नबी के नथो वणे नबी सां नथो ठहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जे मुज़म्मत में पूरी सूरत नाज़िल कई आहे। चाचो महबूब जे वालिद साहब जो भाउ आहे नबी करीम जे ॾाॾे जो फर्जंदा पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे हबीब जो दुश्मन आ त नबी करीम खे को नथो वणे अल्लाह खे को नथो वणे। पर जे हबशी आ अरबी बि नाहे कुरैशी बि नाहे शक्ल जो बि सादड़ो आ पर आहे आशिक रसूल। हज़रत बिलाल जेकॾहिं घुमंदो ज़मीन ते आ त जुतीअ जा खड़का आसमान खां मथे ॿुधण में ईंदा आहिनि। जागो था निंड अथव महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो भली चाचो हुजे पर साईं सां नथो ठहे त तब्बत यदा चओ सुभान अल्लाह। पर जे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मिट भी कोने माइट भी कोने कबीले में भी कोने पर हुन जी दिल सरकार जे इश्क सां भरपूर आ। महबूब जो अदब वारो आ रब्बुल आलमीन जो कसम आ उन सोहणे बिलाल ता कुर्बान वञा। अमीर उमर जहिड़ा जोन जलील कदर सहाबी जॾहिं बिलाल सां ॻाल्हाईंदा त छा चवंदा हा या सैयदी बिलाल। ओ असांजा सरदार बिलाल चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझा सरदार बिलाल केर चवे उमर जहिड़ो जोन छाजे करे चो मुस्तफ़ा जे अदब जे करे हुजूर जे इश्क जे करे खलीफो खलीफो चई मां उनके नफ़रतूं न ॼारा। हाओ मिट्री नबी करीम खे प्यारी आ ऐं मिट बि उहे प्यारा आहिनि जेके मुंहिंजे महबूब करीम ते कलमे भरण वारा हबीब ते ईमान आणण वारा असांखे बि उहे ई प्यारा आहिनि। हकीकत में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मिट्री बाद में आ अॻ में दीन ऐं इस्लाम आ। पर तोखे मां ॿुधाइण थो चाहियां त सैयदना उस्मान बि मुंहिंजे महबूब जो मिट आ। बुधाया तो के खबर केर आहे उस्मान मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सगी पुफीअ जे न्याणीअ जो फर्जंदा सुभान अल्लाह ॾाढे कान कई। महबूब करीम अलैहिस्सलाम जे बाबे जी भेण हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ॾाॾे जी न्याणी आ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी सगी पुफी आ। उन पुफीअ साइण खे न्याणी आ उन न्याणीअ मां सैयदना उस्मान ॼाओ आ मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आ मिट्रा हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब करीम सां मिठी आ त ॿिए पासे हुन जे सीने में रसूलुल्लाह जे इश्क जो दरिया छोलियूं ॾींदो आ।
सही अली सौट हो सौट हो चाहे सौट हो मांखे भी कबूल आहे सौट हो लाड़ करने वारा सौट छाके चवंदा आहियो चुप थी वियो अथव ई सौट कोन न को अथव चाचो न को अथव सौट अब सौट कंहिंखे चवंदा आहियो चाचे जे पुट खे हाणे फ़ैसिलो तव्हां ॿुधा त चाचो मथे या पुट मथे ॾाढे ॻाल्हा ज़ोर सां ॻाल्हा चाचे जो पुट मुंहिंजा दोस्त ॿिए नंबर ते आहे अॻ में चाचो पोइ पुट तो माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थियो आहे सौट 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 उहो हक़दार आहे मां थो चवां भला जे मिटीअ वारी ॻाल्हि आहे त पोइ सौट हक़दार कोन्हे को त चाचो हक़दार आहे महबूब करीम जे बुरके मटाइण खां पोइ सौट बि मौजूदु आहे चाचो अब्बास बि मौजूदु आहे हज़रत अब्बास हो या कोन हुयो ॾाढे ॻाल्हि हज़रत अमीर उमर जे खिलाफ़त ताईं ज़िंदा हो सिद्दीक़ अकबर जे दौर में भी ज़िंदा हो अबू बकर सिद्दीक़ बेश्त घुड़ियो आहे उन खां पोइ हज़रत अमीर उमर जी खिलाफ़त जो दौर आहे तब हज़रत अब्बास मौजूद आहे ऐं साॻियो अब्बास नबी करीम जो चाचो आहे जे मिटी माटी वारी ॻाल्हि थो करी त पोइ हरू भरू हज़रत अली थे पोइ चाचे जो पुट त मुजादा बाद में आहे ख़ुदि चाचो